नाज़रीन, शहदाद कोर्ट में सीलरा नौजवान इतिहाद पारा शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधंदड़ बदमनी जे वारदातनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था साजिद ज़मीर खरल जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सीलरा नौजवान इतिहाद पारा शहर जे हुसैनी चौक खां वधंदड़ बदमनी जे वाक़िअनि ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाजी रैली कढी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी सिविल सोसाइटी जी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई आहे। इन हवाले सां हिते मौजूद जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा मुतालबो आहे ऐं छा चवणु आहे। शहदाद कोर्ट जे अंदरि बदमनी जी बाहि वधी वई आहे। पुलिस इंतज़ामिया जी मिली भगत सां हिते शहदाद कोर्ट जे अंदरि मंशिया जा अॾा, जुआ जा अॾा, मोटरसाइकिलनि जी फुर मामूल बणियल आहे। असांजो एसएसपी कमर शहदाद कोर्ट खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे हिन नायल एसएचओ खे हटाए करे जेको आहे सो शहर अंदरि अमन अमान क़ाइमु कयो वञे। हिन वधंदड़ बदामनी जो ज़िम्मेवार एसपी साहब खे सम्झंदासीं, छो जो हुन पूरी सिंध में हेॾो शहूर हेॾो पुलिस ऑफिसर हूंदे हिकिड़ो नाहाल एसएचओ असांखे मथां थापियो आहे। शहदाद कोर्ट वासियुनि खे असांजो परमन हिकिड़ो शहर हुयो जंहिंखे हिन अवाम जो फुरन धाड़ियलनि सां गॾिजी जीवन जंजाल करे छॾियो आहे। असांजो आईजी सिंध डीआईजी लाड़काणो ऐं एसपी कंबर शहदाद जो मुतालबो आहे त हिन एसएचओ खे हटाए हिन जे मथां चार्जशीट हणी 200 खां 250 चोरियूं जेके थियूं आहिनि, वारदातूं थियूं आहिनि, उनजो केस ठाहे हिनखे हटायो वञे। एसएचओ तालके जो मालिक आहे, हिन महिल ताणी ॾींहं में 10-20 मोटरसाइकिलां फुरजनि थियूं। वरी उन बाअसर माण्हुनि खे मोटरसाइकिलां भरे बि ॾिए थो, टे धाड़ियल पकिड़े थो त हिकिड़े धाड़ियल खे जेल मोकिले थो, 2 धाड़ियनि खां 10 लाख रुपया वठी वरी शहरनि में विराए थो। हे बाबा एसएचओ चोरनि जो यार आहे। असां आईजी साहब खां मुतालबो कयूं था, डीआईजी लाड़काणा खां मुतालबो कयूं था, एसएसपी कंबर शहदाद कोर्ट खां मुतालबो कयूं, फौरी तौर हिन एसएचओ को हटाए ऐं इंक्वायरी कई वञे। धाड़ा फुरियूं मोटरसाइकिलियूं जेको आहे फुरियूं थियनि थियूं, इहो जेको आहे नायल एसएचओ आहे उनखे हटाए वञे ऐं हिते जेको आहे शहदाद कोर्ट में जेको आहे अमन क़ाइमु कयो वञे। त जेके बि सिफ़ारिशी पुलिस ऑफिसर भर्ती कया आहिनि या पुलिस सिपाही तौरु भर्ती कया आहिनि, उहे तक़रीबन ॾोहारनि सां मिलियल आहिनि ऐं ॾोह उन्हनि जे आशीर्वाद त थियनि था। छो त असां इहे जेको सियासी समाजी इतिहाद ऐं शरीफ़ शहरी जेके अहिड़ी गर्मी में निकिता आहियूं त एॾी वॾी तकलीफ़ आहे। हिकु बिजली जो आज़ार आहे, उन सां गॾोगॾु वरी पुलिस बि अमन कराइण में नाकाम वई आहे ऐं सिंध हुकूमत 35 सालनि खां वठी जेके सियासी भर्तियूं कयूं उहे ग़लति हुयूं, सिफ़ारिशी हुयूं। हिन में सही सिधी ॻाल्हि आहे त पुलिस ज़िम्मेवार आहे, हिन जो फ़र्ज़ु आहे त शहर में अमन अमान क़ाइमु करे। पर पुलिस जो जेको हिते रोल आहे उहो इहो आहे त जेके बि बदमाश क़िस्म जा माण्हू आहिनि उन सां हिन जी दोस्ती आहे ऐं उन जूं दावतूं था खाइनि ऐं उन्हनि खे घुराए वॾी इज़त था ॾियनि।